केमिस्ट्री क्लास 9 बाब 3 सबक 7 हिस्सो पहिरियों पीरियडिक प्रॉपर्टीज एटमी या आयनी नीमकतुर एटॉमिक और आयोनिक रेडियस। आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीउल्ला चन्ना। अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे पीरियडिक प्रॉपर्टीज में नंबर पहिरियों पढ़ंदासीं एटॉमिक और आयोनिक रेडियस एटमी या आयनी नीमकतुर। Periodic properties. Periodicity means repetition of some things after fixed interval. Periodicity यानी दोरियत जो मतलब आहे हिकिड़े ख़ासि वक़्फ़े खां पोइ कुझु शयुनि या कुझु ख़ासियतुनि जो दोहराइजणु। The periodicity of properties or periodic properties means periodicity ख़ासियतुनि जी periodicity या periodic properties जो मतलब आहे that elements are arranged in an order where properties of elements repeat after some period। यानी अंसरनि खे अहिड़े तरतीब में विरहायो वियो आहे जिते हिकिड़े ख़ासि वक़्फ़े खां पोइ अंसरनि जी ख़ासियतुनि जो वर्जाउ थिए थो। मिसाल जे तौर ते एटॉमिक रेडियस आहे। जेकॾहिं हिन ग्रुप में तव्हां ॾिसो त एटॉमिक रेडियस पहिरें अंसर जो नंढो हूंदो, ॿिए जो थोरो वॾो, टे जो अञा एटॉमिक रेडियस वॾो, चौथे जो अञा वॾो हूंदो। हाणे ईअं जेकॾहिं हीउ ग्रुप पूरो थी वञे त इन ग्रुप खां पोइ वरी हाणे हिन ग्रुप में इहो साॻी वरी प्रॉपर्टी जो वर्जाउ थींदो। पहिरियों जेको एटम हूंदो उहो नंढो हूंदो, ॿियो वॾो हूंदो, टियों अञा वॾो हूंदो। ईअं ॿियूं बि खोड़ सारियूं ख़ासियतूं थियनि थियूं, जीअं इलेक्ट्रॉन एफिनिटी आहे, आयोनाइज़ेशन एनर्जी आहे, नॉन मेटालिक कैरेक्टर आहे, मेटालिक कैरेक्टर आहे, या आयोनाइज़ेशन एनर्जी आहे, या इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे। इहे समूरियूं पीरियडिक प्रॉपर्टीज़ आहिनि जेके हिकिड़े ख़ासि वक़्फ़े खां पोइ साॻे ई तरीक़े सां वरी वर्जाइजंदियूं आहिनि। इन्हनि सभिनी खे असां पीरियडिक प्रॉपर्टीज़ चऊं था। पीरियडिक प्रॉपर्टीज़ में असां नंबर जेको असांजो पहिरियों आहे उहो असां पढ़ंदासीं एटॉमिक रेडियस एटमी नीमकतुर। एटॉमिक रेडियस is the distance of the outermost or valence electrons from the nucleus of an atom। एटमी नीमकतुर छा आहे? एटम जे मर्कज़ खां वठी ॿाहिरियनि इलेक्ट्रॉननि ताईं जेको मुफ़ासिलो आहे उन खे असां एटमी नीमकतुर चवंदा आहियूं। इफ यू थिंक एटम इज़ लाइक ए स्फेयर, जेकॾहिं तव्हां इहो ख़्यालु कयो त एटम जेको आहे उहो हिकिड़े दाइरे वांगुरु आहे, गोल आहे, त पोइ उन जो एटमी नीमकतुर वठणु तमामु सवलो आहे। हिन मर्कज़ खां ॿाहिरियनि इलेक्ट्रॉननि ताईं जेको मुफ़ासिलो आहे इन खे चइबो आहे एटॉमिक रेडियस, एटमी नीमकतुर। But this becomes impossible। पर इहो तॾहिं नामुमकिन थी वञे थो when you know electrons have no any certain position। जॾहिं तव्हांखे इहा ख़बर पवे त इलेक्ट्रॉननि खे त का हिकिड़ी मख़सूस मुक़ररु जॻह त आहे कोन। जेको असां हाइज़नबर्ग अनसर्टेनिटी प्रिंसिपल पढ़ियो हुयोसीं उन में इहो हुयो त जेको एटम आहे उन में जेकी इलेक्ट्रॉन आहिनि उहे हिकिड़े क्लाउड जी शिकिल में हूंदा आहिनि। हाणे ककर उन जो तव्हां मापो कीअं था वठी सघो? हिन न्यूक्लियस खां वठी करे तव्हां केसि ताईं वेंदव, कहिड़े ककर जे केतिरे हिसे ताईं वेंदव, छो त उनखे के हिकिड़ियूं सर्टेन जेके आहिनि हदूं कोन्हनि के। हीअं जॾहिं असां बोर वारो एटॉमिक मॉडल ॾिसूं पिया त उन में सवलो हुयो, मर्कज़ खां ॿाहिरें शैल ताईं असां मुफ़ासिलो मापियूं पिया त उनखे चऊं पिया एटॉमिक रेडियस। पर जॾहिं इहा ख़बर पई त इलेक्ट्रॉन जेको आहे उहो क्लाउड वांगुरु हूंदा आहिनि, त पोइ तव्हां मर्कज़ खां क्लाउड जे कहिड़े हिसे ताईं वेंदव, उन जी सर्टेन हदूं कोन्हनि के। तंहिंजे करे इहो ॾाढो ॾुखियो थी पियो त हाणे एटॉमिक रेडियस खे कीअं मापे सघिजे थो। In order to get an estimate of the atomic size, एटम जी साइज़ जो हिकिड़ो अंदाज़ो हासिल करण जे लाइ techniques have been developed which can measure the distance between the centers of two bonded atoms of an element। हिकिड़ियूं अहिड़ियूं टेक्निक्स जेके आहिनि उहे तख़लीक़ कयूं वयूं आहिनि, उहे सजेस्ट कयूं वयूं आहिनि त कंहिं बि अंसर जे ॿिनि बॉन्डेड एटम्स जे विच में मर्कज़नि जो जेको मुफ़ासिलो आहे उन्हनि खे असां कीअं मापियूं।
Half of this distance is considered to be the radius of the atom. एटम जे इन मुफ़ासिले जे अध मुफ़ासिले खे एटम जो रेडियस चइजे थो। एटम तमामु घणो नंढड़ो बि थींदो आहे, तंहिंजे करे उनखे सेंटीमीटर्स में या मीटर्स में कोन मापबो आहे, उनखे असां मापींदा आहियूं एंगस्ट्रॉम यूनिट में। हिकिड़ो एंगस्ट्रॉम जेको आहे उहो बराबरि आहे 10⁻⁻8 सेंटीमीटर, यानी हिकिड़े सेंटीमीटर जो करोड़ों हिसो अञा बि उन खां वधीक थियो वञे। या वरी पिकोमीटर्स में असां एटम जो रेडियस मालूम कंदा आहियूं। हिकिड़ो पिकोमीटर बराबरि हूंदो आहे 10⁻⁻10 सेंटीमीटर जे। सो टेक्निक जेका आहे उहा हीअ डेवलप कई वई आहे त ॿ जेके आहिनि उहे के हिकु जहिड़ा एटम जेके आहिनि गैशियस हालत में, उन्हनि ॿिनि एटमनि खे पाण में मिलाए ऐं उन्हनि जो जेको हिकिड़े मर्कज़ खां ॿिए मर्कज़ ताईं मुफ़ासिलो आहे इहो मापियो वेंदो आहे। हाणे हिननि ॿिनि मर्कज़नि जे विच में जेको मुफ़ासिलो आहे उन जे अध खे असां चवंदा आहियूं एटॉमिक रेडियस। हिते असां जेका ॻाल्हि कईसीं, विच कैन मेजर द डिस्टेंस बिटवीन द सेंटर्स ऑफ टू बॉन्डेड एटम्स, हीअ टेक्निक आहे जंहिंमें छा थींदो आहे त ॿिनि मर्कज़नि जे विच में जेको मुफ़ासिलो आहे उनखे मापियो वेंदो आहे। हाफ ऑफ दिस डिस्टेंस इज़ कंसिडर्ड टू बी द रेडियस ऑफ एटम। हीउ जेको हिननि ॿिन्ही मर्कज़नि जे विच वारो हीउ जेको मुफ़ासिलो थियो, इन जे अध खे असां चऊं था एटॉमिक रेडियस, एटमी नीम क़तुर। ग्रुप में एटॉमिक रेडियस जो कहिड़ो ट्रेंड आहे? गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, जेकॾहिं असां गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, जेकॾहिं असां टॉप खां हेठि हलंदा वञूं हिकिड़े ग्रुप में, ॿिए ग्रुप में, टे ग्रुप में, जंहिंमें बि असां मिसाल जे तौर ते पहिरियों ग्रुप खयों आहे त हाइड्रोजन जो मिसाल खणूं। हाणे हाइड्रोजन जो मर्कज़ आहे, उन जो ॿाहिरियों जेको इलेक्ट्रॉन आहे उहो ही आहे। हाणे ॾिसो हिन जो एटॉमिक रेडियस जेको आहे उहो नंढो आहे, पर जीअं असां हेठि ईंदासीं, मिसाल जे तौर ते लिथियम ते आयासीं, लिथियम जो मर्कज़ उन जो 3 नंबर आहे त उन जा 2 इलेक्ट्रॉन हिन पहिरें शेल में थी विया। हाणे वरी हिन जो 3 जेको इलेक्ट्रॉन आहे उहो वरी लाज़मी तौर ते जेको ॿियों शेल आहे उन में वञी करे पंहिंजी जॻह ठाहींदो। हाणे ॾिसो जीअं हेठि आयासीं त वरी लिथियम जो जेको एटॉमिक रेडियस आहे उहो वॾो थी वियो, हितां मर्कज़ खां माप वठंदासीं एसी ताईं। ईअं वरी जेकॾहिं सोडियम खणूं था असां, त सोडियम जा बि 11 नंबर ते आहे त 11 इलेक्ट्रॉन थी वेंदा, पहिरें शेल में 2 इलेक्ट्रॉन, वरी ॿिए में 8, वरी जेको 11हों इलेक्ट्रॉन अथसि उहो 3 में हलियो वेंदो, त यानी एटम अञा वॾो थींदो वेंदो। त यानी असां जेकॾहिं टॉप खां बॉटम ते हलंदा वेंदासीं त एटॉमिक रेडियस जेको आहे उहो वधंदो वेंदो। इन द पीरियाडिक टेबल में गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम एटॉमिक रेडियस गेट्स इंक्रीजिंग। एटम जो जेको नीम क़तुर आहे ग्रुप खां हेठि वेंदो त उहो वधंदो वेंदो ड्यू टू इंक्रीजिंग नंबर ऑफ शेल्स। छाजे लाइ? जो उन में शेल्स जो तइदाद जेको आहे उहो वधंदो वेंदो। मिसाल जे तौर ते लिथियम आहे त उन में 2 शेल आहिनि, पर सोडियम आहे त उन में 3 शेल थी विया। वरी हेठि हलो अञा, पोटेशियम आहे त उन में 4 शेल थी विया। रुबीडियम ते ईंदव त उन में 5 शेल थी वेंदा। हेठि ग्रुप में जीअं हलंदा ईंदासीं त हिकिड़ो हिकिड़ो शेल जेको आहे उहो वधंदो वेंदो। इन ईच ग्रुप, हर ग्रुप में ट्रेंड गेट्स रिपीटिंग इट सेल्फ। इहो जेको ट्रेंड आहे हेठि हलण सां एटमनि जो जेको नीम क़तुर आहे वधंदो थो वञे, इहो ट्रेंड पाण खे रिपीट कंदो, इहो दुहिराइजंदो। गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम एटॉमिक साइज़ इंक्रीज़िस। मथां खां जीअं जीअं तव्हां हेठि वेंदव त एटम जी साइज़ वधंदी वेंदी। दिस इज़ बिकॉज ऑफ एडिशन ऑफ न्यू शेल। इहो छो थो थिए? हेठि हलण सां एटम छो थो वधंदो वञे? छो त न्यू शेल उन में एड थींदो थो वञे। इंक्रीज़्ड रिपल्जन बिटवीन इलेक्ट्रॉन्स, जेके इलेक्ट्रॉन आहिनि उन्हनि जी पाण में जेके ॿाहिरियां इलेक्ट्रॉन आहिनि जेके विच में अची विया उहे हिक ॿिए खे रिपेल कंदा आहिनि, तंहिंजे करे परे जो धिकींदा आहिनि त उहे अञा थोरा खुलासा थींदा वेंदा आहिनि। एंड इंक्रीज़्ड शील्डिंग इफेक्ट, ऐं जेको शील्डिंग इफेक्ट आहे उहो पिणु जेको आहे सो वधंदो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते लिथियम आहे त इहो ॿाहिरें इलेक्ट्रॉन खे हिन मर्कज़ जी जेका छिक आहे उनखे घटाए थो, तंहिंजे करे हीअ आज़ादु आहे। पर सोडियम में हाणे शील्डिंग इफेक्ट अञा वधी वियो, हिकिड़ो हे शेल इहो बि मर्कज़ जी छिक खे पाण वटि रोके थो, वरी ॿियो शेल बि उनखे धकु थो हणे त हीउ जेको ॿाहिरियों इलेक्ट्रॉन आहे उहो इन जी छिक खां थोरो अञा घणो परे बीठो आहे। ईअं पोटेशियम में अञा शील्डिंग इफेक्ट वधंदो थो वञे। एटम इन्हनि 3 सबबनि जे करे, शील्डिंग इफेक्ट वधण जे करे, इलेक्ट्रॉन जी रिपल्शन वधण जे करे, ऐं हिकिड़ो वाधारू जेको शेल इज़ाफ़ो थिए थो उन जे करे हेठि हलण सां एटम जी साइज़ वधंदी हले थी।
मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन जो पिकोमीटर्स में ॾियूं त लिथियम जो जेको एटॉमिक रेडाई आहे उहो आहे 152 पिकोमीटर्स, पर हेठि आयासीं अञा त सोडियम जो थी वियो 186, अञा हेठि अचो त पोटेशियम जो आहे 227, रुबीडियम जो आहे 248, अञा आख़िरी हेठि हलंदो त सीज़ियम जो आहे 265 एटॉमिक रेडाई पिकोमीटर्स में। इन ईच नेक्स्ट कमिंग ग्रुप, जेको बि ग्रुप ॿियो ईंदो, ट्रेंड कीप्स रिपीटिंग। इहो ट्रेंड जेको आहे त हेठि जीअं हलंदा हलंदो त एटॉमिक रेडाई वधंदो हलंदो, एटम जी साइज़ वधंदी हलंदी, इहो पाण खे रिपीट कंदो। हे पहिरें ग्रुप में, वरी ॿिए ग्रुप में, वरी हे टे ग्रुप में ॾिसो, चौथे ग्रुप में कार्बन नंढी आहे, सिलिकॉन थोरी वॾी, जर्मेनियम अञा वॾी, टिन अञा वॾी, लीड अञा वॾी आहे। हैंस सच प्रॉपर्टीज़ आर कॉल्ड एज पीरियडिक प्रॉपर्टीज़। तंहिंजे करे हिननि ख़ासियतुनि खे असां पीरियडिक प्रॉपर्टीज़ चवंदा आहियूं। अॼोको असांजो लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी असां पंहिंजे ॿिए लेक्चर में पीरियड में एटॉमिक रेडाई जी कहिड़ो ट्रेंड हूंदो आहे, कीअं वधंदो आहे, उन ते असां ॻाल्हाईंदासीं।